रियाजी क्लास 9 यूनिट 4 लेसन 17 एक्सरसाइज नंबर 4.3 मश्क 4.3 पार्ट 1 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सीधा ऑनलाइन स्कूल में खे भली कार वारो पोयनि सबक़नि में असां एक्सरसाइज नंबर 4.2 पढ़ी छॾीसीं। अॼु असां इन सबक़ में एक्सरसाइज नंबर 4.3 पढ़ण जी कोशिशि कंदासीं। हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर क्वेश्चन आहे फैक्टोराइज दी फॉलोइंग, हेठिन जा जुज़ा मालूम करियो। वारो हाणे हिते असां वटि पहिरियों नंबर पार्ट आहे x² - 4x - 5 इंटू x² - 4x - 12 - 144। वारो हाणे असांखे हिते छा करिणो आहे, हिन जा जुज़ा मालूम करणा आहिनि। हिन जे लाइ सभ खां पहिरियां असां हिते लिखी ईंदासीं सॉल्यूशन लिखण खां बाद में पहिरियों स्टेप सेम लिखींदासीं। त पोइ हाणे कीअं थींदो, इहो थींदो इज़ इक्वल टू x² - 4x - 5 इंटू x² - 4x - 12 - 144। बारो हाणे तवजो ॾियो, ॾिसो तव्हांखे हाणे हिते ॿिन्ही ब्रेकेटनि जे अंदरि छा को हिकिड़ो पैटर्न नज़र अचे पियो। ॾिसो हाणे जेका ही पहिरीं ब्रेकेट आहे उन जा जेकी पहिरियां ॿ टर्म आहिनि ऐं जेका ॿी ब्रेकेट आहे उन जा पहिरियां ॿ टर्म आहिनि, छा उहे सेम आहिनि? जी हा, बिल्कुलु उहे ॿई सेम आहिनि। ठीकु आहे ॿारो। हाणे अहिड़नि क़िस्मनि जूं जेके एक्सप्रेशन हूंदियूं उते छा कबो त असां हाणे जेकी x² - 4x ॿिन्ही ब्रेकेटनि जे अंदरि पिया आहिनि उन खे कंहिं अल्फ़ाबेट जे बराबरि रखी वेंदासीं। त पोइ हाणे असां छा कंदासीं, हिते असां लिखंदासीं त x² - 4x इज़ इक्वल टू t। ठीकु आहे ॿारो। त पोइ ॿारो असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, असां वटि अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू t - 5 इंटू t - 12। ठीकु आहे ॿारो, माइनस 144। ॿारो हाणे असां छा कंदासीं त हिन ॿिन्ही ब्रेकेटनि खे पंहिंजो पाण सां ज़र्ब कराईंदासीं। ठीकु आहे, त उन जे लाइ लिखंदासीं इज़ इक्वल टू, हाणे असां ही टी खणंदासीं, पहिरियां टी सां ज़र्ब करे वेंदासीं, पोइ असां छा कंदासीं त इन साॻी टी खे खणी -12 सां ज़र्ब करे वेंदासीं। त पोइ हाणे इहो कीअं थींदो, इहो थींदो त इज़ इक्वल टू टी ज़र्ब या टी कंदासीं, जवाबु आयो t²। जॾहिं असां टी खे -12 सां ज़र्ब कयो, जवाबु आयो -12t। साॻे तरीक़े सां हाणे असां -5 खणंदासीं, पहिरियां टी सां ज़र्ब करे वेंदासीं, पोइ असां छा कंदासीं त -5 खे -12 सां ज़र्ब करे वेंदासीं। त पोइ असां वटि इन जो जवाबु छा ईंदो, इहो थींदो त -5 इंटू टी, इहो थींदो साॻियो -5t, -5 ज़र्ब या -12 थींदो +60। ठीकु आहे ॿारो, 60 आयो जवाबु, त हिते थी वियो -144। ठीकु आहे ॿारो। हाणे असां हिन खे फर्दर सिंप्लीफाई करे था वञूं। हाणे कीअं थींदो, इहो थींदो त इज़ इक्वल टू t²। 12 ऐं 5 17, पर ॿई माइनस जा आहिनि, थी वियो -17t। हाणे हिते प्लस जो आहे 60, इहा आहे माइनस जो 144। इन्हनि जो डिफरेंस छा बीहंदो, हिन जो डिफरेंस असां वटि बीहंदो -84। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते असां छा कंदासीं, हिन जा जुज़ा मालूम करे वेंदासीं, पर हिन जा जुज़ा कहिड़े नमूने सां निकिरंदा, हिन जा जुज़ा मिड टर्म ब्रेक मेथड जे तहत निकिरंदा। हाणे उहो कीअं, ॾिसो ॿाहिरियां ॿ टर्म कहिड़ा आहिनि, असां वटि आहिनि t² - 84। जॾहिं हिननि खे ज़र्ब कंदासीं, जवाबु छा ईंदो त -84t²। ठीकु आहे ॿारो। हाणे जेको हीउ विचों टर्म पियो आहे, हाणे इन खे असांखे टोड़णो आहे। माना कीअं, असां अहिड़ा ॿ नंबर आणींदासीं जॾहिं असां उन्हनि खे जोड़ कयूं त जवाबु मिले असांखे -17t। जॾहिं वरी असां उन्हनि खे ज़र्ब कयूं त जवाबु छा मिले, -84t²। त पोइ ॿारो हाणे असां वटि उहे कहिड़ा ॿ नंबर अची वेंदा, हिकिड़ो नंबर असां वटि बीहंदो -21t, ॿियो बीहंदो +4t। अहिड़े तरीक़े सां। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो इज़ इक्वल टू t² - 21t +4t - 84। अहिड़े तरीक़े सां हाणे हिते छा करिणो आहे, असांखे पहिरियों ॿिनि टर्मनि मां कॉमन कढी वञिणो आहे। त पोइ हिते छा कॉमन निकिरंदो, हिते निकिरंदो त t कॉमन। जॾहिं असां t² सां t खे वंड कयो त पोइ जवाबु छा बचंदो, जवाबु मिलंदो असांखे t।
जॾहिं असां माइनस जे एकी टी खे टी सां वंड कयो जवाब छा बचंदो, जवाब बचंदो असां वटि माइनस जो एकी। साॻिए तरीक़े सां असांखे हिननि ॿिनि टर्मनि मां कॉमन कढे वञिणो आहे। हाणे हिते ॾिस पियो आहे 4t, हिते पियो आहे माइनस 84, टी हिते पियो आहे हिते न आहे, ठीकु आहे, 4 हिते आहे हिते 4 न आहे। ॾिसूं 4t खे 4 वंडे थो, जी हा, माइनस 84 खे 4 वंडे थो, जी हा बिल्कुलु। त पोइ हाणे असां हिते 4 कॉमन कढे ईंदासीं। वारो हिते ॾिसो असां 4 कॉमन कढियो, अंदरि छा बचंदो, जॾहिं असां 4t खे 4 सां वंड कंदासीं जवाबु ईंदो असां वटि टी। जॾहिं असां माइनस जे 84 खे 4 सां वंड कयो जवाब छा बचंदो, माइनस जो एकी। ठीकु आहे ॿारो। हाणे असां वटि हिकिड़ो फैक्टर बीहंदो छा, टी प्लस 4, ॿियो जुज़ो बीठो असां वटि टी माइनस एकी। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां छा कंदासीं, जंहिं वैल्यूज़ जी जाइ ते टी पुट करे वियासीं उहे असलूका वैल्यू जेके आहिनि उहे असां हिते रखी वेंदासीं। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थी वेंदो त इज़ इक्वल टू, हाणे टी कंहिंजी जाइ ते रखियोसीं एक्स स्क्वायर माइनस 4x। ठीकु आहे ॿारो। पोइ प्लस जो 4 ॿी ब्रैकेट में अचो, हिते छा थींदो त एक्स स्क्वायर माइनस 4x माइनस एकी। ठीकु आहे ॿारो। हाणे असां वरी छा कंदासीं त हिन जा जुज़ा मालूम करे वेंदासीं, हिन ब्रैकेट जा बि उहे हिन ब्रैकेट जा बि। हाणे कहिड़े नमूने सां हिन जा जुज़ा निकिरी वेंदा ॿारो, हिन जा जुज़ा मिड टर्म ब्रेक तहत निकिरंदा ॿिन्ही ब्रैकेटनि जा। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, अॻियो स्टेप थींदो त इज़ इक्वल टू, हाणे एक्स स्क्वायर असांखे सेम रखिणो आहे, ॿाहिरि ॿिनि टर्मनि खे ज़रब कयोसीं जवाबु आयो 4x स्क्वायर। हाणे हिते छा कयूं असां, हिन माइनस 4x खे कहिड़े नमूने सां टोड़णो आहे असांखे, ॾिसो ॿारो हिते थींदो त माइनस 2x माइनस 2x, अहिड़े तरीक़े सां प्लस 4। हाणे जॾहिं ज़रब कंदासीं त थींदो प्लस जो 4x स्क्वायर, जोड़ कंदासीं छा थींदा माइनस 4x, यानी हीअ सही आहे। ठीकु आहे ॿार। साॻिए तरीक़े सां असां हिन ब्रैकेट खे कीअं लिखंदासीं, लिखंदासीं त एक्स स्क्वायर माइनस 7x प्लस 3x माइनस 21। ठीकु आहे ॿारो। हाणे तवजो ॾिसो त माइनस 7x ऐं प्लस 3x खे जोड़ कंदासीं जवाबु ईंदो माइनस 4x, ओके आहे। जॾहिं ज़रब कंदासीं जवाबु छा थींदो एकी एक्स स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां एक्स स्क्वायर माइनस एकी कयोसीं त माइनस जो एकी एक्स स्क्वायर मिली वियो, ऐं हिते माइनस आहे। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां। त पोइ ॿारो हाणे असां वटि अॻियो स्टेप कीअं थींदो, हाणे असां कॉमन करे वेंदासीं, इहो थींदो इज़ इक्वल टू त एक्स स्क्वायर माइनस 2x जे विच में छा कॉमन पियो आहे, हिते असां वटि एक्स कॉमन पियो आहे। त पोइ हाणे असां हिते कॉमन कढंदासीं एक्स, अंदरि छा बचंदो, जॾहिं असां एक्स स्क्वायर खे एक्स सां वंड कंदासीं त एक्स बची वेंदो। ठीकु आहे ॿारो। हाणे जॾहिं असां माइनस 2x खे एक्स सां वंड कयो जवाबु छा ईंदो माइनस 2, त इहो रखी ईंदासीं हिते माइनस 2। ठीकु आहे ॿारो। साॻिए तरीक़े सां हाणे असां माइनस 2x प्लस 4 मां छा कॉमन कढंदासीं, हिते 2 कॉमन निकिरंदो, 2 जेको आहे उहो माइनस 2x खे बि वंड करे पियो ऐं प्लस जे 4 खे बि। हाणे हिते माइनस 2 कॉमन करे वेंदासीं, छाकाणि त हिते असां वटि पियो आहे एक्स माइनस 2, त जे जुज़ो असांजो ॿिन्ही जायुनि ते सेम बीहे, उनजे करे असां हिते माइनस 2 कॉमन कढियोसीं। ठीकु आहे ॿारो। जॾहिं असां माइनस जे 2x खे माइनस 2 सां वंड कयो त असां वटि प्लस जो x बची वियो। जॾहिं असां प्लस जे 4 खे माइनस जे 2 सां वंड कयो जवाबु आयो माइनस जो 2। ठीकु आहे ॿारो। अहिड़े तरीक़े सां ॾिसो ॿारो, हाणे हिन शइ जो ख़्यालु रखिणो आहे, हिते बि जेको जुज़ो बीठो आहे एक्स माइनस 2 अचे त हिते बि एक्स माइनस 2 अचे। अगरि असां प्लस जो 2 कॉमन कढूं आहे त हिते जेको जुज़ो अचे आहे एक्स माइनस 2 ऐं हिते अचे आहे एक्स प्लस 2, जेको सही न थिए आहे। अहिड़े तरीक़े सां हाणे अॻी ब्रैकेट में असांखे छा करिणो आहे, हिते ॿारो एक्स स्क्वायर माइनस 7x में छा कॉमन करिणो आहे, असां एक्स कॉमन कढे ईंदासीं, हिते रखियोसीं एक्स। जॾहिं असां एक्स स्क्वायर खे एक्स सां वंड कयो जवाबु असां वटि आयो एक्स। जॾहिं असां माइनस 7x खे एक्स सां वंड कयो जवाबु छा ईंदो माइनस 7, हिते आयो माइनस 7। ठीकु आहे ॿारो। हाणे हिते छा कॉमन कढंदासीं ॿारो, हिते हाणे असां प्लस जो 3 कॉमन कढे ईंदासीं, इहो ॿिन्ही खे वंडे पिए थो, प्लस 3 कॉमन निकितो। जॾहिं असां हाणे
3x के 3 सां वंड कयो, जवाब आयो असां वटि x। जॾहिं असां माइनस जे 21 खे 3 सां वंड कयोसीं त जवाब आयो माइनस जो 7। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे जेकी जुज़ा निकिता असां उनखे सेट करे लिखी था वञूं। असां वटि हिते हिकिड़ो जुज़ो बीठो x माइनस 2, ॿियो जुज़ो बीठो असां वटि x माइनस 2। ठीक है। ऐं हिन ब्रैकेट में असां वटि हिकिड़ो जुज़ो बीठो x प्लस 3 ऐं ॿियो x माइनस 7। त हिते लिखंदासीं त x प्लस 3, ॿियो जुज़ो बीठो x माइनस 7। ठीक है बारो। अहिड़े तरीक़े सां हाणे असां इनखे जेकॾहिं लिखणु चाहियूं त लिखी सघूं था छा त x माइनस 2 होल स्क्वायर इंटू x प्लस 3 x माइनस 7। ठीक है बारो। हाणे इहो छा थियो असांजो, इहो असांजो थियो आंसर। ठीक है बारो। बारो हाणे ही जेको ॿियो नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण सॉल्व करण जी कोशिशि कजो। हाणे कीअं थींदो, साॻी तरीक़े सां ॾिसो पैटर्न खे ॾिसो। हिते बि एक्स स्क्वायर प्लस 5x पियो आहे पहिरीं ब्रैकेट में, ॿी ब्रैकेट में बि इहो ई पियो आहे एक्स स्क्वायर प्लस 5x। हाणे के तव्हां छाजे बराबरि रखींदो, तव्हांजी मर्ज़ी आहे, टी जे बराबरि रखोसि, एफ जे ई जे कंहिंजे बराबरि खे रखी वञी सघो था। पोइ जीअं मां ही सम सॉल्व कयो आहे साॻी इन तरीक़े सां हिन खे तव्हां सॉल्व करे ईंदो। ठीक आहे बारो। अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में। तेसीं ताईं अलविदा।